वॾो किन आहे यार हिते फ्लैटनि में, अलाए कीअं फ्लैटनि में रहे थो साईं गामू साहब बि। जी भाईजान कौन है? आया आया, आ रहा हूँ साईं। अल्लाह साईं, अल्लाह साईं, छा थियो तुझो? वरी अटो खुटो छा खुटो? छा थियो साईं? दरवाज़े में करंट आहे छा? करंट न आहे, तोखे ॾिसी करे अधु त मां ईअं भला छिड़की थो वञा। अच्छा, हुकुम कर। ॿियो मिड़ई ख़ैरु आहे? हा, मथे चढ़ी। मां हिते आयुमि साईं, फ्लैट में पाणी वहे थो, अलाए छा नेसारनि मां, अलाए छा। बाबा छॾे फ्लैट खे, वहे तो भॻल आहे, पुराणो आहे, नओं आहे, तुंहिंजो वास्तो न आहे। कहिड़ी फ्लैट जी ज़िंदगी आहे? उते भला न हुयो मुंहिंजे पाड़े में भित सां गॾु। त पोइ तूं मूंखे जीअण ॾे त मां जीअं न, उते रहां पियो इज़त सां, रोज़ अचे पियो हे खुटो आहे, हे खुटो आहे, आज़ार कयो थी मुंहिंजे लाइ। अॼु कुझु न खुटो आहे साईं। भाई हाणे हुकुम कर, छा कयां? अॼु मां आयुमि ईअं घर ॾे मानी खाधमि, हा वॉक कयां पियो ॿाहिरि। हा वॉक कंदे कंदे ईअं निकिरी आयुमि साईं तव्हांजे फ्लैट ताईं। हा, त मां सोचियो त भला तव्हां वटां चांहि पीअंदो वञा। चांहि त पोइ हाणे फैमिली आहे, हल त मां तोखे होटल ते चांहि पीआरियां थो, घर मां न पीआरींदुमि। हेठो चांहि पीआरींदो? छो होटल ते पठाण वारे वटि फर्स्ट क्लास चांहि पीआरियां थो, छो? हेठो मां चांहि न पीअंदो आहे साईं, मथां पीअंदो आहे, चांहि गरम हूंदी आहे। अरे त मोतबर न थी न तूं। हा आ रहा हूं सम्झी, त होटल ते चांहि पीआरे थो न, हल नी। न साईं, पठाण होटल जी चांहि मां न पीअंदो आहियां। त कंहिंजी पीते चांहि बाक़ी? साईं ॾिसो न, हाणे पठाण जी होटल ते तव्हां कॾहिं खीरु लहंदे ॾिठो आहे? न ॾिठो। कॾहिं को खीर वारो ॾिठो अथव त साइकिल ते, मोटरसाइकिल ते या मज़दा ते खीर जा दॿा जीअं लाहींदा आहिनि कराचीअ में? हा। को पठाण जी होटल ते ॾिठो अथव खीर? न बिल्कुलु न ॾिठो। हा, सोचियो न थोरो, अलाए केमिकल था मिलाइनि, अलाए छा। अड़े सॼो दुनिया पीए थी पठाण जी चांहि, मशहूरु हूंदी आहे, हर को पीए थो। साईं मसइलो इहो आहे, पैसो बि खामखा तव्हां ॾींदव धारियुनि खे वञी करे, उन्हनि खे अमीर कंदव, ऐं चांहि बि बेकार। अरे लांती रे, 30 रुपए में हो कहिड़ो अमीर थी वेंदो या मां कहिड़ो ग़रीब थी वेंदुमि? 30 रुपए जी ॻाल्हि न आहे न, ॻाल्हि रुपए जी हुजे या 30 रुपए जी, पर हर भरू पंहिंजो पैसो छो तव्हां धारियुनि खे ॾियो? पोइ वरी चओ था त असांजा माण्हू जेको आहे हिते अची खोलनि नथा होटल। भाउ मां हाणे छा कयां, कहिड़ी धूड़ विझां मां पाण खे, छा कयां हाणे? कुझु बि न हुयो, धूड़ न विझो। हा, बसि हीअं कयो त मां घर जी चांहि पीअंदो आहियां असल में। पठाण ई न पींदे? पठाण ई न पीअंदो आहे साईं, असांजा माण्हू अचनि ई कोन था हिते, पंहिंजा माण्हू को होटल खोलनि कराचीअ में त उते चांहि पियूं न। त पोइ उन्हनि जो ॾोह आहे न, उन्हनि खे वञी चओ न, फेसबुक ते चओ, फ़ोननि ते वञी चवे न, पठाण कमाइनि था, तव्हां सिंधी छो नथा कमायो? इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? मूंखे छो अची तंग कयो थी? साईं बसि चवां पोइ घर जी चांहि पीआं, घर जी ठाहे वठो आहे, कुर्सियूं रखो ॿाहिरि वेहूं। मां कॾहिं तो ॾींहुं हुज करे आयो आहियां न? पोइ अलाह जो कसम, एॾो आज़ार कयो थी। हिकिड़ो मिंट बि ॿारनि खे परे कयां आहिनि छा? न, हेॾे करे थो पाए, हेॾे करे तूं दिया पाए। अच्छा, ॾिसां पियो ईअं? ॾिसां छा चपल आहे? चिड़िया घर आहे। कुर्सियूं रखंदव छा? हलो नी, अंदरि थियो तव्हां। हिकिड़ो आयो आहे ॿाहिरि कुर्सियूं रखी हिते? न आहे, ॿाहिरि घर आहे, फैमिली रहती। अच्छा, हा, हेॾी मर। अच्छा, हा, हे कुर्सियूं पयूं वे उॾा हिते वेहूं? दफ़ा की छा भला सोफ़ा वठी अचां? अच्छा, हा, वरी चांहि बि हिकु मिठी हल्की कजो थोरी। हा भाउ, हिते को होटल ते न आयो आहे, जेकी मां पाण पचाईंदो आहियां, जेकी ॻाल्हि आहे मां पाण पचाईंदो आहियां। पाण पचाईंदा होटल? घरवारी खे तकलीफ़ न ॾींदो आहे। अच्छा, हा, डिमांड न हलां त फिकी घणी आहे, मिठी वधीक आहे, फलाणा। अच्छा, हा, 2 मिंट वेह, मां चांहि ठाहियां। ठीकु आहे साईं। नाराज़ थी वियो अलाए छा? ख़ुदा जो कसम, एॾो बेइज़त माण्हू न फाथा। हाइली ॾे, छा आहे वरी लांती रे, छो आयो आहियां? अचां तो घंटी क्यों साल रहे हो? घंटी क्यों साल रहे हो? चलो, घंटी तो खराब है, वजह के दी। हाँ, बात सां वजह। हाँ, अरे घंटी तो खराब है, वजह की दी? अरे बात सां वजह। ये तो वजह। सही होटल ते चांहि सही न आहे, हर भरू तव्हांजा पैसा ज़ाया थींदा। न त पोइ मुंहिंजियूं हिते कहिड़ियूं मेयूं गऊं बकरियूं ॿधियल आहिनि। हिते मूंखे पंहिंजा पती ऐं खंड जा बाग आहिनि। खंड जा बाग? पती जा बाग। हा, पती जा बाग। साईं हाणे मां इहो थो चवां त हाणे घर जी चांहि पीआरियो आहे त मज़ो अची वञे। पहिरियों दफ़ो तव्हां ॾे आयो आहे, काई शइ खपे न? सॼी उमिरि त मुंहिंजो ई खाधुई, मानियूं चांहियूं कोड अगठ विझणियूं सभु त मां ॾिनाम आहे। अञा पहिरियों दफ़ो आयो आहे। उहो त होॾे न साईं, हेॾे अञा रहियल आहे।
दोस्तों जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो क्लिप पसंदि आई आहे त सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं हा बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा।